जसकम अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी जे घर ते चढ़ाई ख़राब थियण जे मुख़्तलिफ़ शहरनि में जसकम पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जसकम सोबुतिर पारां न्याज़ कालाणी जे घर ते चढ़ाई ख़िलाफ़ प्रेस क्लब सोबुतिर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि करमर सामटियो, अली रज़ा भुट्टो ऐं ॿिनि चयो त अमन पसंद क़ौम परस्त अॻवान न्याज़ कालाणी जे घर ते बिना जवाज़ चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कयो वियो आहे। डिब मेरशाह में जसकम अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी जे घर मथां पुलिस चढ़ाई ऐं सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अॻवाननि हफ़ीज़ुल्लाह उॾण, सैयद बशीर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त क़ौमी कारकुननि जे घरनि ते पुलिस चढ़ायूं बंदि करे सिंध मां खंभे गुम कयल कारकुननि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज वधायो वेंदो। पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन तारके मेहड़ जी जॉइंट कमेटी जे अॻवाननि मुख़्तियार अली खोसे, वाजिद पहियार, मोहम्मद आज़म पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में मुतालबनि जी मिनता लाइ ॿाहुनि ते कारियूं पटी ॿधी तारके इस्पताल जे गेट अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते पैरामेडिकल एसोसिएशन जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मिनता लाइ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त मुलाज़िमनि जा सर्विस स्ट्रक्चर समेत ॿिया जाइज़ मुतालबा जल्द हल करे उन्हनि जी बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त इमरान ख़ान मुल्क जो नाकाम तरीन वज़ीर आज़म साबित थियो आहे। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत आवाम खे महांगाई, बदअमनी समेत ॿियनि बुनियादी मसइलनि में लोढ़े छॾियो आहे। गंबट वेझो ट्रिप मेहर शाह में दरगाह हज़रत पीर मीर शाह जिलानी जे गादी नशीन ऐं पीपल्स पार्टी जे अॻूणे MP पीर सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी सां संदसि भाउ मरहूम पीर सैयद रोशन अली शाह जी वफ़ात ते तज़ियत करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कादिर मक्सी चयो त सिंध में गैस ऐं तेल जूं खाणियूं मौजूदु आहिनि, पर सिंध खे हिसो ॾियण बदिरां आवाम खे तबाही तरफ़ धिकियो पियो वञे ऐं ज़िक्र कयल खाणियुनि में 12 माण्हू कमु करे रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk